किथे भागो अचां त हर माण्हू बेहाई ॾेई थो। छो वरी छा थियो बाबा? रोज़ रोज़ तो चए मूंखे त पैसा वठि मूंखां, बसि दुकान में सामान विझ। सही त चवे थो, भई पापनि जी ॿिनि थैलियुनि ते कमु त कोन आहे। अरे ओ पैसा मुफ़्त में कोन थो ॾे, मोतबर त बाक़ी व्याज ते थो ॾे, व्याज ते। चवे थो त कमाईअ मां अधु अधु। अधो अधु त सही यार, पाण खे त आहे बाबा रोज़ी करणी न। रोज़ी ऐं तूं कंदे, पर आयो व्याज त छा मूरे जा पैसा बि खाई वेंदे। पोइ पयो बाबो सॼी उमिरि व्याज जा पैसा भरींदो। बाक़ी चाचे जी उमिरि कहिड़ी वञी बची आहे, पछाड़ी में असांजे लाइ सुख कयो वञे न। अरे थक थी ने भागा थक। अरे तूं मुंहिंजे मरण जे लाइ मिठाई बि थींदो थो अचे ऐं चवे थो त अलाह करे चाचो मरे। अहिड़ो असांजो भागी कोन्हे। मुंहिंजो मतिलबु आहे त सेठ जा इहो तो ते छो थो ज़ोर भरे। हेॾे ॿुध त मुआ, काथे तो त न बचियो अथसि? मूंखे त इहा सॼी शरारत तुंहिंजी थी लॻे। सेठ जा एतिरो ॿार बि कोन्हे जो मुंहिंजी चवण ते चाचे खे व्याज ॾे। तुंहिंजे चाचे जी शिकिल अहिड़ी आहे सफ़ा मासूम, दिलि चवंदी आहे माण्हू ख़ैरात ॾे हलियो वञेसि। ख़ैरियत अञा बि सही आहे, बाक़ी व्याज न सफ़ा ख़राब आहे। व्याज वठंदड़ ऐं व्याज ॾींदड़ ॿई जहन्नमी आहिनि। अल्लाह साईं नाराज़ थींदो आहे इन सां। मां तूं सही थी चवे, माण्हू पिनी खाए, पिने टुकुर खाए न, बाक़ी न व्याज खां बसि बची आहे। चाचा लॻे थो पिनल ॾाढो पको करे छॾियो आहे, पर अञा बूथ ते थोरी माखी यार, मुंहुं थोरो सुॼई, पोइ ख़ैरात ॾाढी मिलंदी। बसि हाणे बसि, घणो मुंहिंजे पीउ खां वधीक सियाणो थियण जी ज़रूरत नाहे। तूं पाण छो नथो वञी पिने जो मुंहिंजे पीउ खे थो ॾस ॾे? न चई समा न चईसि, असां त पंहिंजो वक़्तु गुज़ारे आयासीं, हाणे आयो हिन मोहन बुंडेल जो वारो। छाजो वारो? पिनण जो? न चाचा, इहो कमु मां कोन कंदुसि। न तूं न कंदे साईं, मोतबरा तूं न कंदे। अरे पिने टुकुर बि कोन मिलंदी, व्याज ते पैसा वठी मुंहांडो दुकान भरींदो, पिने तो तने पियो छा कंदे? खामखा असांखे तो तंग करे। वेरी स्ट्रेंज माय लवली ब्रदर। वॾी ॻाल्हि न आहे, इहो लच्छू बागड़ी जमादार खां भॼी वियो। हाँ जमी छा थो शहज़ादा, लच्छू बागड़ी जमादार खां कीअं भॼी वियो? यस माय लवली ब्रदर, हथ बि आयुसि इहो लच्छू बागड़ी, पर असुल ज़ोरी छॾाए भॼी वियुसि। हा सही, लच्छू भॼण जो आहे कुतो, जमादार वेचारे जी जाइ आहे। जमादार पंहिंजी पेंट संभालींदो या लच्छू खे पकड़ींदो? वदा भॻुसि त जमादार बि असुल पोयां ॾाढो, पर हिन लच्छू खे त को सायूं मिर्चां खाधल हुयूं जो असुल 200 स्पीड ते गोली थी भॼी वियो। गोली उहा बि शहज़ादा, ॼण जमादार खे टंगनि में पोलियो जी बीमारी आहे। सही थो चवीं माय लवली ब्रदर, यू आर राइट। जमादार असुल घर मरे, लच्छू बि असुल ॾाढी करे वियो, ॾाढी। हा पर सही, जमादार अथई वॾो ज़िदीरो, अड़ी कापा छॾींदुसि कोन। इहो लच्छू कहिड़ी महल बि इलाक़े में ज़रूर हूंदो। इम्पॉसिबल माय लवली ब्रदर, इम्पॉसिबल। ईअं नथो थी सघे। इहो लच्छू बागड़ी असुल कारड़ो तितर आहे, कारड़ो तितर, भड़को ॾेई भॼी वेंदुसि। पुट शहज़ादा, इहा बि त ख़बर अथई न त ग़लति कम जो नतीजो हमेशा ग़लति हूंदो आहे। वदा इहो लच्छू बागड़ी त ठेठ वांदो आहे, भला कमु कहिड़ो कंदो आहे ॿुधाए, जो नतीजो ई ख़राबु निकिरंदो, इहो मिसाल ई ग़लति आहे। जेको कमु तूं थो सम्झी न, मां उहो कोन थो चवां। जेका जमादार सां ठगी करे हुनजी मोटरसाइकिल काहे वियो आहे न, मां उहो ग़लति कमु थो चवां पुट। दादा ईअं चओ न, हरू भरू मूंखे मुंझाए त न। आयो हाणे छॾ न जमादार खे, मूंखे इहो ॿुधाए त चाचो चनेसर केॾांहुं वियो आहे? चांहि जो ढुक पी निकितो आहे, इहो कंहिंजी न कंहिंजी ॻिचीअ में असुल फिट थियो हूंदो। शहज़ादा बाबे जो भाउ थी पियो आहे, जेड़ा न हवाल थो कटे त वोननि वारी दवा जूं बबुजूं खीर में मिलाए ॾियां सां असांजी जान ई छुटी पवे आहे। ओ माय लवली ब्रदर, इहो कमु त असुल हाणे ई करे छॾिजे न। कहिड़ो वरी क़बर मां वापसि ईंदो ऐं असांजे मथां केस कंदो। करे त पूरो। हाणे घणो ख़ुशि न थी, हू वरी बि असांजो चाचो आहे, ईअं कीअं कयूं चरिया? ओ माय लवली ब्रदर, सलाह त भली हुई, जेकी तव्हांजी मर्ज़ी।
गोली हलायूं थे, पता गोली हलायूं थे, मुताबा कयूं थे, जारी कयूं थे, मुका गलती थी वयूं थे साहब। हफ्ते खन में मुका दे जा पैसा मिलदा हुजन। मैं स्कूटर जा पैसा तुखे भरे दी तो जा, गोली ना हलाई तो जा। रुगो ही चक्कर मुखे माफी दी तो जा। अगला साहब ना गोली मत हलाई तो साहब। अक साहब मैं मरी भी तो जा। अक मुखा वॾी गलती थी वई खुदा खे मञी दो, पिस्तौल हटाई दो साहब। अक जिंदगी में मां वरी अहिड़ो कम न कंदो हुजां साहब। खुदा खे मञ साहब, पिस्तौल हटाई दो, गोली छुट्टी न वेंदी हुजे। किरसनी हुजे मां सम्झंदो हुजां, जमादार हुजे, मां हुनखे लिटाईंदो हुजां। खबर हुजे सब खबर हुजे तुझी दिलेरी जी। आंगर परे न कंदी हुजां त तुझे जरे घट साह निकरदा हुजे। कई हो त मां तो मजाक कंदो हुजां, बाकी मां तुझे तो थोड़ा ही हुजां, मगदो दलेर हुजां। तू जगो मुड़स माण्हू हुजी, मूंखे सॼी ख़बर पइजी वई हुजे। कई थोरो घणो डप त लॻंदो हुजे, अहिड़ी बि ॻाल्हि न हुजे। त पोइ इज्जत सां जमादार गाॾी मोटाए ॾींदा हुज, न त ॾाढो ॾुखियो थींदो हुजी। गाॾी किथां आणींदो हुजां, गाॾी मूं खपाए छॾी हुजे। गाॾी जा पैसा सभु जुआ में हाराए छॾिया हुजनि। हा हिते बि न ईंदा हुज, केर तोखे ईंदे वेंदे ॾिसंदो न हुजे। असां लाइ मुसीबत थींदी हुजे। छो न ईंदो हुजां, हे मुंहिंजो घर न हुजे, केर मूंखे रोकींदो हुजे। पाण सां गॾु बाबू खे बि जेल में विझराईंदो हुजी छा? कोशिश त कंदो हुजां, मुंहिंजो मतलबु छो चाचे खे जेल में विझंदा हुजनि। कॾहिं कॾहिं चाचे खे जेल में विझणो हुजे न त ज़रूर विझनि हा। जमादार खे बि ख़बर हुजे त चाचो जेल में बि पिनर शुरू कंदो। कॾहिं कॾहिं चाचे खे केरु ख़िरात न ॾींदो हुजे न त राति जो केजुनि जा बि खीसा कटींदो हुजे। मुंहिंजे बापू जी गिला न कंदो हुज, निकरणी कंदो हुज त हणाई न खला न खणंदी हुज, वींदो हुजां, इज्जत नाले असांजी कमाई जारी न हुजे। अरे बा मूंखे ख़बर आहे, पिणे जी ख़बर आहे, खामखा वञी 4-5 धिका खाई ईंदो, ॿियो त कुझु कोन थींदुसि। छो धिका खाईंदुसि? मां को अंधो आहियां छा? अड़े तव्हां मुंहिंजो भॼण ॾिठो किथे आहे? मां त चवां थो अॼु ई मज़ो थी वञे। न अॼु न, अॼु तबियत में मज़ो न आहे। मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तोखे पुलिस में भर्ती कयो कंहिं? तो वारो पीउ एसएसपी लॻल हुयो, उन जी सिफारिश ते भर्ती थियो आहियां। ॾिस जानत, मुंहिंजे पीउ जो नालो न वठ, न त कंदीसीं बुछड़ो। रोज़ त करे थी, इहा वरी कहिड़ी नई ॻाल्हि की? मूंखे त इन ॻाल्हि जो अफ़सोस आहे त लच्छू तोखां ॿिए चकर बची वियो। हिकिड़ो खसीस बागड़ी तोखे ज़लील करे वियो, तूं कुझु न करे सघे। घणो कुझु कंदुसि लच्छूअ सां, घणो कुझु। रना तूं रुगो क्रोध छॾ। घणो कुझु मक़सदु हुनखे वञी पेर पवंदे। रना ज़बान संभाले ॻाल्हाए, हरूभरू वॼायो, मूंखे चिड़ नज़र आहे। जे एॾी न चिड़ थिए, न नछो थिए त पोइ पकड़ी छो नथो? केतिरा ॾींहं थिया आहिनि जो मोटरसाइकिल खाए वेठो आहे। रना छिती त न थी आहियां, या चरी थी आहियां। अरे वो लोह ऐं टायर कीअं खाईंदो? भीतर किथे तुंहिंजे चवण जो इहो मतिलबु त न आहे त लच्छू वटि कारो इल्मु आहे। मां बि चवां हक़ ते मूंखां बची वियो। ॻाल्हि खे किथां खणी वञी किथे पुॼायो अथसि। मूं कई मोटरसाइकिल थोॿाइण जी ॻाल्हि, ही वरी वञी कारे इल्म ते पहुतो। मिड़ी पाण त तोमत थो लाहे। इहो तुवारो राति ॾींहुं वारो रींगण ॾाढो ख़राबु आहे। हेॾे मूंखे नफ़्सियाती मरीज़ करे छॾियो अथई। उई पाण में हाल कोन अथई, मूं ते ॾोह न ॾे। हाणे का अटकल करे ऐं नछो खे पकड़, न त इहो कमु तोखां ज़ोर आहे। इहो त मां बि सोचां थो त का न का अटकल करणी पवंदी, तॾहिं त लच्छू ॼार में फासंदो। नछू आहे या मच्छी जो ॼार में फासंदो? इहो चवी छा थो?
ईअं चइबो आहे न, ईअं चइबो आहे थोरो अकुल वारे पासे बि ध्यानु ॾे। हरू भरू अकुल सां एॾी दुश्मनी न रखो। ख़बर आहे मूंखे त तूं केॾो अकुल वारो आहीं। तूं पंहिंजो ख़्यालु रख। अरे सम्झा पंहिंजे सेठ खे कि न फूक ॾिनीमांसि त उॾरी वेंदी, वञी वण में लॻंदो ऊंधो टंगियो पियो हूंदो। सेठ बोला एतिरो हलकड़ो आहे छा जो फूक सां उॾामी वेंदो? बाक़ी छा सेठ तुम्हारे जो वज़न 5 किलो कोन थींदो। ऐं हा राति जो हिनखे अकेलो हंध में न सुम्हारजां, मथां ॿिली चख में खयो हली वञेसि। अड़े हाणे माठ कर चरिया, मां तुंहिंजी इज़त थो कयां खमीसे खान जे करे, तूं वरी वञे थो वधंदो। खमीसे खान जे साईं वॾो लाचार अथई, कहिड़ो लाचार अथई उहा मूंखे ख़बर आहे। तूं चाचे खे व्याज ॾियण जे चकर में जीअं आस्ते आस्ते तूं असांजी दुकान ते कब्ज़ो करी। बीरल ॿुधी थो, हिन खे त ॻाल्हाइण जी तमीज़ ई कान्हे। हा असांखे हाणे खमीसे खान खे तव्हां ॼणी पवंदी। तव्हां ॾिनेसि या हिन बहाने व्याज जी ऑफर कंदेसि। जेकॾहिं तूं चाचे खे व्याज ॾिनो त मूंखां वधीक बुछड़ो कोन मिलंदी। अड़े बाबा इहो त तुंहिंजे मुंहं में ज़ाहिर थो थिए, तूं त बुछड़ो आहे। अहिड़ो दुनिया में को बुछड़ो ई कोन्हे। तूं वाहिद पीस वञी बचियो आहे दुनिया में बुछड़नि जो। मूंखे छॾे पाण खे ॾिस, वात मां हर हर गिग थी गड़े किताब गंझण वारी खोर खाई थो अथई। इहो सही वाह जो लॻो सेठ खे, असल हणी हंधि कई। हा अरे बस कर बीरल, वरी उहा ई ॻाल्हि कई। झले झले बीठो आहे त भौंक न वरी भौंके थो। तुंहिंजे मुंहं ते त माल ई न धारनि सेठ, शाबस जो इहो ऊंट खाए थो अथई करमंडल। अड़े तूं पंहिंजो मुंहुं ॾिठो आहे, ॼणू परे खां पाॾो थो अचे को हीअं ढिकंदो। अड़े माण्हू वारो मुहांडो अथी, सफ़ा ठिप मुहांडो ई कोन थी। हाणे मां वांदो न आहियां जो तव्हांजे लाइ बीहां, मूंखे दुकान ते देरि थी थिए। अॼोके ॾींहं जे लाइ इहा घरोड़ खोड़ अथव। त सफ़ा धूड़ करे छॾी बुढे लॻिया। अड़े अञा बीहे त हा, अहिड़ो मज़ो ॾेखारियो था जो यादि करे हा। जमादार जी जगह ते अगर मां हुजां न पोइ ॾिसां त कीअं तो लच्छू मूंखां भॼे। हाणे वरी तूं वञी पकड़ी हा लच्छूअ खे, चवनि पिया लच्छू कार खां बि तेज़ पियो भॼे। केॾो बि तेज़ भॼे, पर मां हुन खां भॼण में तेज़ आहियां। तूं ऐं भॼण में तेज़, माण्हू खे ॻाल्हि कंदे बि कुझु थिए। अम्मा मां त चवां तो हींअर ई बाबे जो इम्तिहान वठिजे, हली था ॿाहिरि भॼायूंसि, पाणे ख़बर पइजी वेंदी त केतिरो भॼणो आहे। अड़े भाउ मूंखे ख़बर आहे, पिणे जी ख़बर आहे। खामखा वञी 4-5 धिका खाई ईंदो, ॿियो त कुझु कोन थींदुसि। छो धिका खाईंदुसि? मां को अंधो आहियां छा? अड़े तव्हां मुंहिंजो भॼण ॾिठो किथे आहे? मां त चवां तो अॼु ई मज़ो थी वञे। न अॼु न, अॼु तबियत में मज़ो न आहे। पोइ भला सुभाणे? सुभाणे मुंहिंजो मूड न आहे। हल भला परीहं? न परीहं पिड़ी आहे, मूंखे पिड़ीअ ते कमु आहे। छोरा छॾीसि नथो, चलो ड्राड़ हणी फाथो आहे ऐं तूं हथ धोई पोयां लॻोईसि। ड्राड़ छाजी चरिया छा? पोइ भॼ न टाई छो थो? नटाया कोन थो, पर पहिरियां माण्हू पंहिंजा कमकार बि त ॾिसे न। हा बाक़ी माण्हू केॾी महिल बि भॼी सघे थो। बाबा मां बि ॻाल्हि सम्झी वियुसि, आख़िर तुंहिंजो पुटु आहियां। जेकॾहिं पुट आहीं त पुट थी रहो, पीउ थियण जी कोशिशि न कर। तूं बि छोरे जो पीउ आहीं त पीउ थी रह, वधीक कूड़ हणण जी कोशिशि न कर। वरी यासे भला हिन घर में ॻाल्हि करण बि गुनाह आहे छा? ॻाल्हि करण को गुनाह कोन्हे को, पर कूड़ हणण असां बि तोखे कोन ॾींदासीं। अम्मा ॻाल्हि खे कर ख़तम, बाबो हाणे ड्राड़ हाणे फासी वियो अथई। ॾिस न कुझु थिएसि बि कोन थो, असांजे साम्हूं ड्राड़ हणे छो थो? अरे बस चिबरी, रात घणो वई, पाणी खणी त मां पियां, वञी ॿाहिरि संग सां ड्राड़ा हणा। हा त पोइ वञ न, कंहिं झलियो अथई? घणो इहो वात न पटे। आजा अॼु पाणी भरिया वञे लॻी आहे त पी करे ॿाहिरि वञा। घर में त इज़त कोन्हे, ॿाहिरि त ड्राड़ा हणा वञी। हल ॿाहिरां निकिरी ड्राड़ा हणा। पाणी पीआए थी या खणी अचो पिस्तौल? खणी आ पिस्तौल। न बस वञा थो मां ॿाहिरि पाणी पीअंदा नलके तां। कराई न इज़त घुरी वतई न। खमीसा दुकान में त अथई कुझु बि कोन, पोइ बि उनखे हलाई थो। बसि सदा महांगा पे वधी वई आहे। मुंहिंजे दुकान में जेको सामान पियल आहे न, उहो 50,000 जो आहे।
बस यार उन ते पियो थो गुज़र सफ़र कयां। दुकान हुया साईं असांजे दौर में, अख खुटी वञे दुकान न खुटनि। एतिरा त वॾा दुकान हूंदा हुआ। अदा मेरे कुझु हथ हल्को रख। हथ हल्को वरी छा चो, मां को कूड़ तो हणा छा? न मूंखे इहो ॿुधाए जे एॾो जो दुकान हूंदो त पोइ माण्हू सामान कीअं वठंदा ऐं पोइ वरी खणंदा कीअं हा? मंज़िल त तूं वॾी थो ॿुधाए दुकान जी। खमीसा आहीं को यार सफ़ा दरवेश। ईमानदारीअ जो दौर हो, जंहिंखे बि सामान खपंदो हो तो चिठी लिखी अची सेठ खे ॾींदो हो। सेठ वरी हिसाब ठाहे पैसा वठी छॾींदो हो। सामान वञी माण्हू पाण खणंदा हुआ। भला जेके उते मुलाज़िम हूंदा हुआ उहे एॾे पंध ते सामान कीअं पहुचाईंदा? साइकिलूं बाबा, साइकिलूं। सेठ जे तरफ़ खां उन्हनि खे साइकिलूं मिलंदा हुयूं ऐं मुलाज़िम साइकिलुनि ते चढ़ी वञी सामान जो ख्यालु कंदा हुआ। ओ बा जन सर खान मुंहिंजे अलाह जो नालो ते कुझु त रहम कर, हियां त न फाड़। हाँ को नथो फाटई, अञा अहिड़ियूं ॻाल्हियूं मूं वटि खोड़ आहिनि। यार चन सर ॻाल्हि आहे सिधी, वधीक ॻाल्हियूं तुंहिंजी ॿुधण लाइ मूं वटि सघ कान्हे। ओ बा अलाह जो नालो सही, हाणे बसि कर खड़ो। ठीकु आहे बसि ॿी ॻाल्हि तोखे मां कोन थो ॿुधायां, पर हीअ ॻाल्हि त पूरी ॿुध न। पाण किथे हुआसीं? मुलाज़िमनि वटि साइकिलियूं हुयूं। ओ ईअं, मौला ख़ुशि रखई। मुंहिंजी ॻाल्हि ध्यान सां माना ॿुधी थो न? यार भला ॻाल्हि पूरी कर त जान छुटे मुंहिंजी। तकड़ न कर, ॻाल्हि पूरी थो कयां। अच्छा, साइकिलुनि सां गॾु उन्हनि वटि पुराणियूं 50 गाॾियूं बि हूंदियूं हुयूं, जेके चढ़ी पिया सॼो ॾींहुं दुकान ते चकर ॾींदा हुआ। बसि इहो ॾिसंदा हुआ त कहिड़ी शइ खुटी आहे, कहिड़ी शइ वधी आहे। पर उन दौर जा सेठ बि वॾा ईमानदार हुया, जेके 5 लीटर पंहिंजे खीसे मां उन्हनि खे विझराए तेल जा ॾींदा हुआ, जीअं मुलाज़िम ग़रीब खे का बि तकलीफ़ न थिए। ऐं मुलाज़िम बि वॾा ईमानदार हुआ, सॼो ॾींहुं दुकान में चकर ॾींदा हुआ। जेसीं ताईं 5 लीटर तेल पूरो न थींदो हो तेसि ताईं पिया चकर काटींदा हुआ। अरे निभागो सुम्ही पियो छा? ॻाल्हि त पूरी ॿुधे हा। अॼु सुठो आहे जो दरीना जे मुड़ुस जी नौकरी कान्हे, न त हीअ बि वेचारी सूरनि में हुजे हा। सूरनि में त मां हींअर बि आहियां, बसि रुगो मूंखे न पंहिंजे पीउ जो आसरो आहे। न त न बुंडेल जा जेके कम अथसि त घणा ॾींहं पहिरियां ई हिनखे मां गोली हणी छॾियां हा। सुधरंदा त असांजा मुड़ुस ॾींहुं क़यामत ताणी कोन, बसि अधु उमिरि गुज़री वई आहे ऐं अधु बि गुज़री वेंदी। अस्सलाम वालेकुम जमादार साहब। वालेकुम सलाम, वालेकुम सलाम। केड़ा हाल अथई? वरी नई ॻाल्हि थो ॿुधाए यार। अबा वरी कहिड़ी नई ॻाल्हि तो ॿुधी? उन सां मुंहिंजो कहिड़ो तालुक बाबा? जमादार साहब, ॻाल्हि ॻोठ सॼे में हुली वई आहे त हथ आयल शिकार तव्हांजे हथनि मां निकिरी वियो। छाजो शिकार? छा पियो चवे? सम्झाए त सही अबा। अब बाबा साईं लच्छू जी ॻाल्हि थो कयां। ॿुधो आहे त उन ॾींहुं तव्हां खां ज़ोई भॼी वियो। आदा भॼी वियो। ओ वरी छा? पोइ वरी थोरी कोशिश करी हा या वरी मूंखे फोन नहीं करी हा त मिली जुली लच्छू खे पकड़े वठूं। न बा तोखे छो फोन कयां? तोखे बा कहिड़ी पुलिस में नौकरी आहे त तूं वञी पकड़े सा? मिड़ई हरू भरू कंहिंखे ज़लील करण जो बहानो मिले तव्हांखे बस। जमादार साहब जज़्बाती न थियो, मूंखे यार ॾुख थियो आहे तव्हांजे मोटरसाइकिल जो। मां सम्झां थो त इन ॾुख में तो मानी बि न खाधी हूंदी। हा हेतरे तो सुकी सफ़ा साह में तो मरे बा। वॾो ॾुख थियो आहे तोखे वॾो। हाणे एतिरो लाचार मूंखे बि कोन्हे जो माण्हू वेही हरू भरू कूड़ हणे। न जे लाचार न तई त पोइ हवाला छो थो कटे बा? पाड़ारे चाचे चने सरांगे के जानवर सां मिलाए, बाक़ी मूंखे चाचे सां न मिलाए। ही ॾिस मां हथ थो ॿधाए। हथ न ॿुध पुट, हथ न ॿुध बाबा। जेकॾहिं तूं पंहिंजे चाचे मां एतिरो ई तंग आहे अबा पोइ कुआ मार दवा छो थो करे? चाचो एतिरो बि वयल कोन्हे, बसि रुगो फज़ूल हवाल घणा थो कटे। ओ इहा ई ॻाल्हि, इन जे करे ई थोरो घणो असर तव्हां में बि अची वियो बा। इहो वरी कीअं जमादार साहब? जीअं हींअर तुंहिंजो मूं में को बि कमु कोन्हे,
को बि अॼु आया हवाल कटे मुंहिंजो टाइम ज़ाया थो करे एगुन न जमादार साहब मूं जेका ॻाल्हि ॿुधी उहा तव्हांखां पुछम ॿियो मूं छा चयो न न जेको चाचे चने सरारो हवालो कटी उहो त पहिरियों नालो तव्हां खयो न मूं त मिड़ी सुर मिलायो आबा कहिड़ो तूं कवाल जो पुटा जो मां तोसां सुर मिलाए ॻाईंदुसि मां वञाए थो जमादार त सफ़ा ॿरियो पियो हो ॿियो हल अदी छा कयूं पाण में ई विढ़ंदियूं आहियूं वरी ठही बि वेंदियूं आहियूं आख़िर रही बि त नथा सघूं न हिक ॿिए खां पाड़े जी ॻाल्हि आहे हा अदी बिल्कुलु सही थी चईं पंहिंजो घोटु घणनि खां भलो आहे हिक ॿिए जो अहसास त आहे न हा दी भले केॾो बि जहिड़ो कयूं न घड़ीअ खां पोइ ॻाल्हि यादि ई न रहंदी आहे इहे ई त असां में खूबी आहे जो दिलि में का ॻाल्हि नथा रखूं बसि अदी तुंहिंजी मोटरसाइकिल वारी ॻाल्हि ॿुधमि न उनजो मूंखे ॾाढो दुख थियो सो हली आयसि मूं चयो त शरीफ़ा सां वञी मिली अचां हाय मूं सोचो त तव्हां ॿिन्हिनि सां मिली अचां अदी बंदि करे खुशां दी वेठ अदी वॾी ॾे हवाल अॼु जो रस्तो कीअं भुलिजी पई आहीं शरीफ़ा जे घर जो अदी भुली कान आहियां बसि इहा गाॾी वारी ॻाल्हि ॿुधमि तो हली आयसि ॾाढो अफ़सोस थियो पर माण्हू छा थो करे सघे बसि इहा ॻाल्हि अदा जमादार जी क़िस्मत में लिखियल हुई वाकई अदी सच थी चवें हरू भरू ग़रीबनि जो वॾो नुक़सान थी वियो बसि अदी कहिड़ी खिला कजे मुआरो मुड़ुस जाओ ई नुक़सान वारे ॾींहुं आहे अदी कहिड़ा थी सूर पुछे मुड़सनि जा मूं वारो मुड़ुस न तो वारे मुड़ुस खां वधीक बेवकूफ़ आहे अदी तव्हांजा मुड़ुस छा आहिनि मूं वारो मुड़ुस बेवकूफ़ी में तव्हांजे मुड़ुसनि जो पीउ आहे हा मतिलब त रुगो मूं जो मुड़ुस चयो न आहे तव्हां ॿिन्हिनि जा मुड़ुस बि चरिया आहिनि बाक़ी न त छा हड़ई हिक जहिड़ा बेवकूफ़ आहिनि ॻाल्हि हूंदी हिकिड़ी मक़सदु वरी ॿियो कढंदई अञा शुक्र कर अदी जो तोवार मुड़ुस खे नौकिरी त आहे न महीने ते नवां नोट त ॾिसंदी हूंदी न हा दी इहो त आहे इन पघार जे करे त वेठी आहियां त घणा ॾींहं मूंखे घुटो न ॾेई छॾियां अधु पघार त हकीमा खे बि मिलंदी हूंदी हर महीने बसि रुगो इहो बुंडेल आहे जेको वते तो धिका खाईंदो यदि मुंहिंजो मुड़ुस आहे कंजूस मूंखे किथे थो पघार ॾिए पैसा त मूं पंहिंजे हथ में रखंदो आहे असांखे त सफ़ा सिकाए मारियो अथई पैसनि लाइ छा कयां केॾी महिल दिलि चवंदी आहे त मूंखे ज़हर ॾेई छॾियां बसि माण्हुनि जे मेड़नि खां थी ॾिजां अॼु सुठो आहे जो दरीना जे मुड़ुस जी नौकिरी कान्हे न त हीअ बि वेचारी सूरनि में हुजे हा सूरनि में त मां हींअर बि आहियां बसि रुगो मूंखे न पंहिंजे पीउ जो आसरो आहे न त न बुंडेल जा जेके कम अथसि त घणा ॾींहं पहिरियां ई हिनखे मां गोली हणी छॾियां हा सुधरंदा त असांजा मुड़ुस ॾींहुं क़यामत ताणी कोन बसि अधु उमिरि गुज़री वई आहे ऐं अधु बि गुज़री वेंदी शुकुर कयो अदी शुकुर कयो त असांजे मथां मार कुट न आहे मुड़ुसनि जी न त ॾिठो न अथव त अलाए कीअं मुड़ुस ज़ालुनि खे कुटींदा आहिनि मारींदा आहिनि ऐं उन्हनि जे मथां रोब बि हलाईंदा आहिनि मुंहिंजो मुड़ुस न मूं ते हथ खणे त हथ वढे छॾियांसि मां वरी को जानवर खे छॾियां छा मां बि ईअं कुटियांसि हा जे तव्हां कोन छॾियो हा न त मां बि बुंडेल मां कोन मुड़ा हा अॻियां कचहरी त भली पई हले तव्हां पई बीहो त मां तव्हांजे लाइ चांहि ठाहे थी अचां जल्दी जल्दी चांहि बि ज़रूरी आहे हा छो न एॾे वक़्त खां पोइ हुनजे घर आई आहियां चांहि बि न पीआं छा एक मार का पौधे हो जाए कलंदर कट पौधो हो जाए जरे कट में जो हाव पड़े हो जाए हाव कमा मेरे तो खेते कदो होता तो खे केतरो ड्रॉप लगदो होता है तो मैं केतरो करंट हो जाए बीत मां तो के बुधाई दो हो जा तो तू यो चा कयो हो जाए कथा वरी छा कयो होते तो खे मेरे मजाक में छिरक भराए होते बियो छा कयो होते एक में छिरक जी गाल न कंदो हो जा मैं जमादार जी मोटरसाइकिल वाली गाल कंदो हो जा के हुआ त घणा ॾींहं पहिरियां पूरी करे छॾी हुजे के हाणे त मां पाण घर खां ॿाहिरि रही रही तंग थी वियो था सॼी राति मां कमंद में कुतनि जूं भौंकूं ॿुधी ॿुधी ऐं गिदरनि जूं उनायूं ॿुधी ॿुधी तोखे यादि कंदो हुजां एक पहिड़ो कम कंदो छो हुजे जो बाद में जलेल थी तो हुजे बस गलती थी वई हुजे
कोशिश में हुजा त किथां कुदा लॻंदो हुजे त जमादार खे पैसा भरे ॾींदो हुजा। लेकिन जुआ तुंहिंजो कारो मुंहुं कयो हुजे कारो, पर पोइ बि तूं कोन सुधरंदो हुजे। त पोइ छा करां? हफ़्ते खन में मूंखे 3-4 लख मकादे जा मिलंदा हुजनि, पर जमादार हफ़्तो खन मूंखे छॾींदो हुजे। ऐं तूं कमु ई अहिड़ो कयो हुजे तूं त केरु एतबार कंदो हुजे, तूं त पा जलील हुजे जलील। किथो में जलील हुजे, तव्हां सभु जलील हुजो, मूंखे जलील चवंदा हुजो। अॻे ई मूंखे मच्छर पटींदा हुजनि, वरी जलील बि मूंखे चवंदा हुजो। अलाह पुॼंदो हुजे तव्हांखे। एक जड़ा साईं